सदर मुमलिकत आसिफ अली जरदारी की चीन से पब्लिसिटी डिपार्टमेंट से वसील एशोले से मुलाकात बतरफ़ सरकार के सियासी इक़्तिसादी सकाफती शोबन में वधाइण ते ॻाल्हि ॿोल। सदर मुमलिकत आसिफ अली जरदारी सिचवान सूबे में मेहमान नवाज़ी ते चीनी वज़ीर जा थोरा मञा। चीनी वज़ीर मिस्टर लेशोले चयो त दुनिया खे किताबनि जी ख़ुशबूअ जी ज़रूरत आहे। बारूची बुअची न पाकिस्तान ऐं चीन सदाई मज़बूत भाइरनि जिया रहंदा। पाकिस्तान ऐं चीन जी दोस्ती मुस्तक़बिल में वधीक मज़बूत थींदी। फील्ड मार्शल आसिम मीर जो कसूर मुल्तान में फ्लड रिलीफ कैंप्स जो दौरो। आसिम मीर बोर्ड की सूरत हाल इमदादी सरगर्मी जो जायज़ो वरितो। ISPR मौसू फील्ड मार्शल के बोर्ड मुतासर इलाइक़नि में जारी रेस्क्यू इमदादी सरगर्मियुनि बाबत ब्रीफिंग ॾिनी वई। फील्ड मार्शल सईद आसिम मीर चयो त रियासत हर साल क़ीमती जाननि ऐं मिल्कियतनि जो नुक़सान बर्दाश्त नथी करे सघे। सुठे तर्ज़ हुकुमरानी ऐं अवामी भाईवारी ते बदल तरक़ी वक़्त जी ज़रूरत आहे। फील्ड मार्शल आसिम मीर बोर्ड मुतासिर जा मसला हल करण में सिविल ऐं अस्करी इदारनि जे सहकार जी अहमियत खे उजागर कयो। फील्ड मार्शल बोर्ड मुतासिर सां मुलाक़ात करे खेनि बहाली ताईं सहकार जी ख़ातिरी कराई। पंजाब में तबाही मचाईंदड़ बोर्ड के वेकरनि जो सिंधु दरिया में छोड़ जारी 5 नेटवर्क पानी वेकरनि में बाद मथां वेकरो 6,84,000 क्यूसेक खां वधी पियो। सिंधु दरिया में पानी के वेकरनि में वाध जो सिलसिलो जारी। गुड्डू बेरासपत वॾी, सखर बेरासपत विचोले ऐं कोटड़ी बेरासपत नंढी बोर्ड डिक्लेयर। गुड्डू बेरासपत मथां वेकरो 5,44,658 क्यूसेक ऐं हेठां वेकरो 5,14,051 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सखर बेरासपत मथां वेकरो 4,70,580 क्यूसेक ऐं हेठां वेकरो 4,22,400 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बेरासपत मथां वेकरो 2,62,509 क्यूसेक ऐं निकाल 2,54,354 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। रावल डैम की सतह 1,700 फुट का मथे थी वञण बाद स्पिलवेज़ खोलिया पिया। NDA में मौसम कोरंग नाले में पानी से वेकरनि में इज़ाफ़े जो इम्कान आहे। बरपासे वारनि रिहायशी आबादी के रवासनि के मोहतियात रहण की हिदायत। आवाम के नाले ते ठाहियल आरसी पुल पार करण खां पासो करण की भी हिदायत। पंजाब में सतलज रावी चनाब दरिया में पानी के वेकरनि में लाथ अची वई। सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण बोर्ड मुतासिर की इमदादी बहाली लाइ पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की कोशिशुनि की पाखण कंदे चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी जो विजन बोर्ड मुतासिर लाइ उम्मीद की रोशनी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी आवाम से ॾुख ऐं सुर खे पंहिंजो सम्झे थो। पीपल्स पार्टी बोर्ड मुतासिर की मुकम्मल बहाली ताईं आराम सां न बीहंदी। पंजाब पंहिंजे हिकु बयान में सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो PP चेयरमैन जो बोर्ड मुतासिर बाबति कयल ट्वीट आवाम दोस्ती जो रोशन मिसाल आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी सदाई ॾुखे वक़्त में आवाम सां गॾु बीठल रहियो आहे। अॼु बि संदसि दर्जनि में सभ खां अॻिते ग़रीब, हारी ऐं बोर्ड मुतासिर कुटुंब आहिनि। राधण वेझो घर जी भित किरण सबबि माउ पीउ थी मलबे हेठां दॿिजी फौत। ॻोठ अब्दुल गनी चांडियो में अजमल चांडियो जे घर जी भित किरण सबबि संदसि घरवारी ऐं 3 वरीअ जी न्याणी अलीज़ा मलबे हेठां दॿिजी फौत थी वियूं। घरभातियुनि में रोज़ मथल। खैबर लग गुजरली गुम थियल नौजवान जो लाशत शेर मोहम्मद टोड़ा के रिवासी नौजवान मुज़म्मिल टालपुर जो लाश उरहड़ी कैनाल में 71 मोरी वटां मिलियो। टिंडे यारवे जो तेज़ रफ्तार कोच जो मोटरसाइकिल के टक्कर एक ॼणो फौत। नसीर कैनाल तेज़ रफ्तार कोच मोटरसाइकिल मथां चढ़ी पई। हादसे में 40 वरीहनि जो नीलो कोरी हयाती में वेठो। हादसे बाद ड्राइवर कोच समेत फरार थी पियो। पुलिस पहुंची लाश अस्पताल मुंतकिल कयो। पीर वसण भरिसां 2 ॿारनि जी माउ मुबीना तौर आपघात करे छॾियो। अखरी चौथकी जे ॻोठ जलालुद्दीन शहर में
अमीना शह जो फाहो खातर लाश हथायो। इतलाती पुलिस पहुंची लाश अस्पताल मुंतकिल कयो। औरत जे पार्सन पारां क़त्ल जो शक ज़ाहिर। पुलिस समलाही त पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बाद वधीक जांच कई वेंदी। कजल कॉमन जी जनरल असेंबली फलस्तीन मसले जे बरियासती हल लाइ ठहराव मंसूब कयो वरितो। ठहराव चेक में 142 मुखालफत में 10 वोटन पिया। अमेरिका इसराइल पारां वोटिंग जो बाइकॉट। इसराइल बरियासती हल बाबत कजल कॉमन जे ठहराव के रद्द करे छॾियो। फलस्तीनी पढ़ी वज़ारत जो चवणु आहे त फलस्तीन जी रियासत सऊदी अरब ऐं फ्रांसी थोराइती आहे जिन आलमी कॉन्फ्रेंस जी सदारत कई ऐं न्यूयॉर्क जे पधिराई खे हक़ीक़त में तब्दील करण लाइ अहम कोशिशूं कयूं। इसराइली कब्ज़े खे ख़त्म करण ऐं फलस्तीनी अवाम जे जाइ सकनि खे यकीनी बणायो वञे।